अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। गिलगित बिल्तिस्तान पीपल्स पार्टी जो अमजद हुसैन एडवोकेट बिना मुक़ाबले गिलगित बिल्तिस्तान जो नओं वॾो वज़ीर चूंडिजी वियो। गिलगित असेंबली स्पीकर इमरान नदीम जे सदरात हेठि थियल इजलास दौरान अमजद हुसैन जी कामयाबी जो बाज़ाब्ता ऐलान कयो वियो। वज़ीर आला जी चूंड लाइ कंहिं बि ॿिई उम्मीदवार काग़ज़ात नामज़दगी जमा न कराया, जॾहिं त ऐवान में मौजूद सभिनी मेंबरनि अमजद हुसैन एडवोकेट जी हिमायत कई। रिपोर्टनि मूजिबि गिलगित बिल्तिस्तान असेंबली में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मुस्लिम लीग नून ऐं इस्तेकाम पाकिस्तान पार्टी (IPP) विच में इतिहाद थी वियो। ज़रियनि मूजिबि टिनी जमायतुनि जे इतफ़ाक़ सां गिलगित बिल्तिस्तान असेंबली में स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड बिना मुक़ाबले थी। गिलगित बिल्तिस्तान असेंबली जे इजलास दौरान पीपल्स पार्टी जे इमरान नदीम खे असेंबली जो नओं स्पीकर ऐं मुस्लिम लीग नून जे किफ़ायतुल रहमान खे डिप्टी स्पीकर चूंडियो वियो। अॻूणे स्पीकर नज़ीर अहमद इजलास में चयो त ॿिन्ही उम्मीदवारनि जे ख़िलाफ़ कंहिं बि मेंबर मुख़ालिफ़त न कई, जंहिं सबबि उहे बिना मुक़ाबले कामयाब क़रार ॾिना वञनि था। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।